इंसान दोस्त जानवर उठ सां दहशतगर्दी कंदड़नि ख़िलाफ़ क़दम खणी सिंध जे अमन ऐं मोहबतुनि जो भरम रखियो वञे। रिपोर्ट मंज़ूर कालरो। इंसान ऐं उठ जी ज़िंदगी मुख़्तलिफ़ दौरनि में गॾु रहंदी आई आहे। उठ बज़ाहिर जानवर आहे, पर अॼु बि केतिरनि ई ॾूंढा इलाइक़नि तोड़ी शहरनि में उठ जहिड़ो वफ़ादार जानवर इंसान जो मददगार ॾिसिजे थो। थर हुजे या बर, उठ जूं ख़िदमतूं साथ में रहनि थियूं। सख़्त सफ़रनि जो साथी, वॾा बार ढोहींदड़, जबलनि जो जहाज़, बुखुनि ऐं उञनि ते रहंदड़ सदा माठीणो जानवर उठ केतिरनि ई कमकारनि में इंसाननि सां मददगार रहंदो अचे। कल्ह सिंध जिते अॼुकल्ह बदमनी जी ओढ़ा सबबि किथे न किथे को न को दर्दनाक, हैबतनाक, वहशतनाक रिवायतुनि खां बिल्कुलु उबतड़ अहिड़ा वाक़िया रोनुमा थियण लॻा आहिनि, जिन सां इंसान जहिड़ो कर जानवरनि ऐं पखियुनि आॾो शर्म विझा कंध झुकाए छॾियो आहे। हिकु मामूली ग़लती चइजे जो फसल जो भेल जे नाले ते कंहिं ज़ालिम वॾेरे जे हुकुम या हिदायत ते मासूम बेज़ुबान उठ जी टंग कटे छॾण जो बेरहमाणो जुर्म करण सां उनखे माज़ूरी जे वर चाढ़े उदास ऐं ग़मनाक करे छॾियो आहे। छा हिन ज़ुल्म तोड़े ज़ालिम जे ज़ुल्म ते ख़ामोश वेहंदड़नि खे अलाह सज़ा न ॾींदो? उन खां अॻु जो रब पाक जो कहर नाज़िल थिए, असांजी हुकूमत खे उठ सां थियल दहशतगर्दीअ जे अज़ाले लाइ सरकारी इंतिज़ामी क़दम खणणु घुरिजे, जीअं इंसान ज़ात समेत सरकारी ख़ामोशी ऐं दरगुज़री किथे सॼी क़ौम जे मथां अज़ाब नाज़िल थियण जो सबबु न बणिजी सघे। अहिड़े ज़ालिमाणे कार्रवाईअ में जेको मुलविस हुजे, तिन खे पुलिस रेंजर्स बस जल्द खां जल्द गिरफ़्तार करे इंसाफ़ जूं घुर्जूं पूरियूं कंदे अवाम राय मूजिबि मुलविस वहशी जवाबदार जी बि हिकु टंग साॻी रीत कटी वञे। इन ई इंसाफ़ थियण सां अॻिते को अहिड़ो क़ानूनी, इख़लाक़ी, इस्लामी ऐं इंसानी बेदर्दी वारो क़दम खणंदे ज़रूरु सोचींदो। हिन गुनाह ते सांगड़ ज़िले जे पुलिस सची थिए त जवाबदारनि खे ॿिरनि मां बि कढी अची सघे थी, छो जो ज़ुल्म आहे जंहिंजो तदारुक थियणु घुरिजे। उठ हुजे या माण्हूअ सां नाहक थिए त ज़ुल्म जे ज़ुमरे में अचे थो। इंसाफ़ जूं तक़ाज़ाऊं पूरियूं थियण में देरि कंहिं अज़ाब खे दावत ॾियणु हूंदो। सिंध जूं मुअज़्ज़िज़ अदालतूं मोतबर वकील, जानवरनि सां हमदर्दी रखंदड़ जानवरनि ऐं इंसानी हक़नि लाइ आवाज़ बुलंद कंदड़ शख़्स या इदारा सिंध में थींदड़ कहिड़ी कार्रवाइनि जे ख़ौफ़नाक वाधारे ते केसिताईं ख़ामोश रहंदा? अॼु महसूस थियो आहे त अमन पसंद सिंध वासियुनि खे जफ़ाकश महिनती, सदा इंसानी हुकुमनि ऐं हिदायतुनि ते हर वक़्तु लबेक चवंदड़ मासूम जानवर उठ जा ॻोढ़ा ऐं संदसि सोग ॾिठो नथो थिए। उन लाइ जल्द इंसाफ़ करण जो मुतालबो कंदे पाण बि ॾुख जी कैफ़ियत में ॾिसजनि था। उमेद सिंध सरकार जल्द सुजाग थींदी, उठ सां ज़ुल्म कंदड़नि ख़िलाफ़ साॻियो वर्ताव कंदे खेनि आथत ॾींदी।